जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे 6वीं क्लास जा। हाणे हे जेको असांजो चैप्टर आहे उहो आहे 9 जंहिंजी एक्सरसाइज़ आहे 9.1। हाणे जेके 9.1 में असांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे आहिनि असांजा वर्ड प्रॉब्लम जिन खे अवां लिखती हिसाब चई सघो था। हाणे इहे लिखती हिसाब कीअं थींदा, सफ़ा सिंपल आहिनि, परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। हिननि खे जेको आहे असां पढ़ी करे ऑटोमेटिकली जेको आहे न इन मां इक्वेशन असां ठाहे सघूं था। त हाणे ॾिसो हे प्रॉब्लम कीअं थींदो, अचो। चए थो द डिफरेंस ऑफ अ नंबर एंड 20 इज़ 32। त हाणे हे जेको दोस्तों प्रॉब्लम आहे क्लियर लॻो पिया त हिन में चए थो द डिफरेंस ऑफ अ नंबर। हाणे चए थो को बि हिकिड़ो असांजो अंग आहे उनजो असां छा कयूं, डिफरेंस कयूं। पर हाणे जेको असांजो जेको आहे सो नंबर, हे जेको नंबर आहे असांजो, माना हाणे हे जेको असांजो नंबर आहे न, हाणे उनजो असां छा कयूं, डिफरेंस कयूं कंहिंसां, 20 सां। हाणे हे जेको असांजो नंबर आहे दोस्तों, हे जेको नंबर आहे न, मां वरी ॻाल्हि रिपीट थो कयां त डिफरेंस ऑफ नंबर। हाणे हे जेको असांजो नंबर आहे इहो छा आहे असांजो अननोन आहे। इहो छा आहे असांजो अननोन आहे, माना हिन जी असांखे छा आहे ख़बर न आहे। माना जेका शइ असांजी अननोन हुजे, जंहिंजी असांजी कंहिं शइ जी ख़बर न हुजे त उहा असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त हाणे चए थो द डिफरेंस ऑफ अ नंबर, माना हे जेको नंबर आहे असांखे इन नंबर जी का ख़बर ई न आहे। त जॾहिं कंहिं शइ जी असांखे ख़बर न हुजे त उहो असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त सपोज़ कयूं था त हे जेको असांजो नंबर आहे उहो छा आहे असांजो x आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेको असांजो नंबर अननोन हुयो त उहो असांखे छा मिली वियो, x मिली वियो। माना अननोन जेको नंबर हुयो असांजो उहो छा मिली वियो, असांखे x मिली वियो। हाणे हिन x जो छा डिफरेंस, माना हिन x जो छा डिफरेंस, द डिफरेंस ऑफ अ नंबर, हिन नंबर जो छा डिफरेंस कंहिंसां, एंड 20। माना द डिफरेंस ऑफ अ नंबर, माना हे जेको असांजो नंबर आहे ऐं 20, माना इन्हनि ॿिन्ही जो छा डिफरेंस जेको आहे उहो घणे जे बराबरि आहे, 32 जे। तव्हां दोस्तों अचो ॾिसो हे कीअं थींदो त द डिफरेंस ऑफ अ नंबर। हाणे हे जेको असांजो नंबर आहे, द डिफरेंस ऑफ नंबर, हाणे हिन नंबर जो डिफरेंस कंहिंसां, 20 सां। 20 सां डिफरेंस थी वियो। त दोस्तों ॾिसो x जो डिफरेंस, x जो डिफरेंस कंहिंसां, 20 सां। मां x जो डिफरेंस 20 सां कयो इज़ 32। माना हिननि ॿिन्ही जो जेको डिफरेंस आहे दोस्तों उहो घणे जे बराबरि आहे, 32 जे। त दोस्तों ॾिसो त हीअ जेका असांजी स्टेटमेंट हुई उन मां असांजी छा थी, असांजी इक्वेशन ठही वई। ठीकु आहे दोस्तों। हाणे उमेदु आहे त हे प्रॉब्लम मूंखे सम्झ में अची वेंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त माना जेका शइ असांजी अननोन हुजे त असां उहा छा कंदासीं, सपोज़ कंदा आहियूं। पोइ तव्हां x में कयो या y में सपोज़ कयो। दोस्तों जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम कयोसीं, उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे हे जेको ॿियो नंबर प्रॉब्लम आहे एक्सरसाइज़ 9.1 जो जेको वर्ड प्रॉब्लम आहे, जंहिंखे अवां लिखती हिसाब चई सघो था। हाणे हे जेको प्रॉब्लम आहे हिन में चए थो त द सम ऑफ ए नंबर एंड 8 इज़ 15। त हे जेको प्रॉब्लम आहे पहिरें नंबर प्रॉब्लम वांगुरु ई आहे। त दोस्तों हे जेको प्रॉब्लम आहे पहिरें नंबर प्रॉब्लम वांगुरु ई आहे। अचो त ॾिसूं हे प्रॉब्लम कीअं थींदो। चए थो द सम, हाणे जेको सम आहे असां छा चवंदा आहियूं, असां जोड़ खे। त द सम मतिलबु जोड़ ऑफ अ नंबर। हाणे हे जेको असांजो नंबर आहे दोस्तों उहो छा असांजो अननोन आहे। छा आहे असांजो अननोन आहे। एंड 8, हाणे चए थो हिकिड़ो असांजो अननोन नंबर आहे दोस्तों, माना हिकिड़ो छा आहे असांजो हिकु अननोन नंबर आहे जंहिंजी असांखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे त उहो असांजो कहिड़ो अंग आहे। हाणे उहो जेको अननोन नंबर आहे असांजो उनजो असां जोड़ कयूं कंहिंसां, 8 सां। जॾहिं उनजो 8 सां जोड़ कंदासीं त असांजो जवाबु छा मिलंदो, 15 मिलंदो। त हाणे अचो ॾिसूं हे कीअं थींदो, द सम ऑफ अ नंबर। हाणे दोस्तों मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां, जॾहिं का शइ असांजी अननोन हुजे, छा हुजे अननोन हुजे, त उहा असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त उहा छा आहे असांजी x आहे या y आहे। त हाणे जेको असां अननोन नंबर जेको असां सपोज़ कंदा उहो दोस्तों छा आहे असांजो x आहे। ठीकु आहे। त हाणे हे जेको असांजो अननोन दोस्तों नंबर आहे उनखे असां 8 सां जेकॾहिं जोड़ कंदासीं त रिज़ल्ट असांखे छा मिलंदी, 15 मिलंदी। त अचो ॾिसूं हे कीअं थींदो, द सम ऑफ अ नंबर जेको असांजो अननोन आहे, हे x लिखियमि, उन छा आहे असांजो सम। हाणे उनजो सम कंहिंसां, 8 सां। 8 सां सम कयोसीं त असांखे छा मिलियो, 15 मिलियो।
त दोस्तों हीअ असांजी छा थी असांजी हिकिड़ी इक्वेशन ठही हुई जेका असांखे कंस्ट्रक्ट करणी हुई त चए थो द सम हाणे सम कयो आहे जेको आहे सो द सम ठीक है दोस्तों ऑफ अ नंबर हाँ हे जो नंबर है अननोन है जो मैं सपोज छा कयो आहे एक्स सपोज कयो आहे ठीक है एंड 8 हाँ अननोन नंबर जो 8 जो छा कयो तव्हां सम कयो तो असांखे छा मिलंदो 15 मिलियो जेको मां लिखी चुको आहियां दोस्तों। जी दोस्तों हे जो असो प्रॉब्लम है प्रॉब्लम नंबर 3 है तो हाँ इनमें छा करणो आहे असांखे माना असांखे हिकिड़ी इक्वेशन कंस्ट्रक्ट करनी है माना स्टेटमेंट जेका असांखे गिवन है हाँ उन स्टेटमेंट के पढ़ी करे असांखे छा ठाहिणी है असांखे इक्वेशन ठाहिणी है तो दोस्तों ब इक्वेशन जो है सो ऑलरेडी प्रॉब्लम नंबर 1 और प्रॉब्लम नंबर 2 में मां ठाहिण सेखारिया हुआ तो हाँ इनमें कीअं थींदी तो अचो ॾिसूं 5 मल्टीप्लाइड बाय ए नंबर हाँ 5 मल्टीप्लाइड बाय ए नंबर इज़ 35 तो दोस्तों हाँ ॾिसो हे छा असांजो नंबर है हिकिड़ो हाँ जैसे दोस्तों एक नंबर है पर हाँ हे छा असांजो अननोन है ठीक है दोस्तों हाँ चए थो असां 5 के मल्टीप्लाइड कयूं कंहिं बि नंबर सां माना असांखे हिकु गिवन नंबर अननोन आहे उनखे असां छा कयूं 5 सां ज़र्ब कयूं त असांखे जवाब छा मिलंदो 35 मिलंदो त दोस्तों त ऑलरेडी मां तव्हांखे ॾसे चुको आहियां त जेका शइ असांजी अननोन हुजे छा हुजे अननोन हुजे त उहा असां छा कंदा आहियूं सपोज़ कंदा आहियूं उहा सपोज़ कंदा आहियूं एक्स या वाई में असां छा कंदा आहियूं दोस्तों सपोज़ कंदासीं त हाणे दोस्तों माना 5 असांखे मल्टीप्लाई करिणो आहे अननोन नंबर सां त 5 मल्टीप्लाइड बाय 5 मल्टीप्लाइड बाय ए नंबर हाँ हे जो दोस्त अस नंबर अननोन आहे मां छा खणंदुमि एक्स सां ज़र्ब कंदुमि इज़ इक्वल टू 35 त छा आहे असांजो 5x इज़ इक्वल टू 35 त दोस्तों हे ॾिसो असांजी जेका आहे इक्वेशन ठही वई ठीक है दोस्तों जेकॾहिं का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे या को बि स्टेप तव्हांखे सम्झ में नथो अचे त कमेंट में पुछी सघो था।